सोणीअ जे वाता मां तुंहिंजी वॾी तारीफ़ ॿुधी हुई ऐं अॼु तोखे साम्हूं ॾिसी बि वरितमि। सोणी पाण दिल जी ख़ूबसूरत आहे, तॾहिं ई मुंहिंजी तारीफ़ कंदी आहे। मां त परेशान आहियां, तूं हिते पहुती कीअं आहीं? छो नथी अची सघां? असांजे विच में दुश्मनी हले पई, इन जे करे असां तोखे ॾिसी परेशान थी वियासीं। ही मर्दनि जे विच में दुश्मनी आहे, असांजे विच में न आहे। मर्द इन दुश्मनी खे घर ताईं वठी ईंदा। इहा ई त असांजी कमज़ोरी आहे। जेकॾहिं असां मर्दनि खे साफ़ चई छॾियूं त असां उन्हनि जी दुश्मनी जो हिसो न थींदासीं ऐं पंहिंजी दुश्मनी खे घर खां ॿाहिरि छॾे अचो, पोइ असांजे विच में कॾहिं बि नफ़रत पैदा न थींदी। इहे ॻाल्हियूं तूं त चवीं थी, बाक़ी चाकर खान न ॿुधंदो न ई वरी मुंहिंजी सम्झंदो। सोरठ हू तुंहिंजी ज़िंदगी जो साथी आहे, उनखे तुंहिंजी ॻाल्हि ॿुधणु घुरिजे। जेकॾहिं हू नथो ॿुधे त उन मां साफ़ ज़ाहिर आहे त तूं चाकर खान जी तबियत खे सम्झी न आई सघीं। तूं ऐं सूणी अंदरि हली कचहरी कयो त मां तव्हांजे लाइ मानी जो बंदोबस्तु करे अचां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।